औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों एसएसटी प्रिपरेशन के हवाले से जेका सब्जेक्ट वाइज सीक्वेंस हले पई उनमें अॼु आऊं सिंधी एमसीक्यूज़ पार्ट 9 जेको आहे खणी आयो आहियां। दोस्तनि खे गुज़ारिश आहे उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कंदा तव्हां वधि खां वधि सुठियूं वीडियोस तव्हां ताईं पहुचायूं। थैंक यू। अचूं था एमसीक्यू जी तरफ़। नंबर पहिरियों एमसीक्यू आहे किताब शाह ऐं सिंध कंहिंजो लिखियल आहे। किताब शाह ऐं सिंध कंहिंजो लिखियल आहे त इन जो सही जवाब आहे ऑप्शन डी फहमीदा हुसैन। किताब शाह ऐं सिंध फहमीदा हुसैन जो लिखियल आहे। अच्छा, उनखां पोइ क्वेश्चन नंबर 2 आहे सचल सरमस्त जी उम्र केतिरा साल हुई जॾहिं उनजी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां मुलाक़ात थी। सचल सरमस्त जी उम्र केतिरा साल हुई जॾहिं उनजी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां मुलाक़ात थी त इन जा ऑप्शन सी जेको आहे सही आहे 13 साल हुई सचल सरमस्त जी उम्र जॾहिं हू शाह अब्दुल लतीफ़ सां मुलाक़ात कई। जॾहिं उन शाह अब्दुल लतीफ़ सां मुलाक़ात कई तॾहिं उनजी उम्र जेका हुई 13 साल हुई। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 3 आहे तोते नामा जो सिंधी में तर्जुमो कंहिं कयो। तोते नामा जेको आहे उन जो सिंधी में तर्जुमो कंहिं कयो त इन जो सही जवाब आहे ऑप्शन सी मुंशी उदाराम थावरदास। मुंशी उदाराम थावरदास जेको आहे तोते नामा जो सिंधी में तर्जुमो कयो। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 4 आहे सोज़ हालाई जो असल नालो छा हो। सोज़ हालाई जो असल नालो छा हो इन जो सही जवाब आहे ऑप्शन सी अलादीनो बम्बरो। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 5 आहे किताब यादगार लतीफ़ कंहिं मुरतब कयो। किताब यादगार लतीफ़ कंहिं मुरतब कयो इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए बेगम ज़ीनत चन्ना जेको आहे इहो किताब मुरतब कयो। क्लियर। अॻिते हलूं था। उनखां पोइ क्वेश्चन आहे सिंधी में नसर जी टे मूर्ति कंहिंखे सॼो वञे थो। सिंधी में नसर जी टे मूर्ति कंहिंखे सॼो वञे थो। ऑप्शन जो सही जवाब आहे ऑप्शन ए लालचंद अहमदनू जेठमल पुरसराम ऐं बेरूमल। टे शाइर जेके आहिनि टे मुसन्निफ़ जेके आहिनि उन्हनि खे टे मूर्ति सॼो वञे थो उहे आहिनि लालचंद अहमदनू जेठमल पुरसराम ऐं बेरूमल। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 7 आहे किताब तारीख़ तमदन। तारीख़ तमदन इस्लाम जो लेखक आहे। किताब तारीख़ तमदन इस्लाम जो लेखक कहिड़ो आहे तो इन जो सही जवाब है ऑप्शन डी करीम बख्श चन्ना। किताब तारीख़ तमदन इस्लाम जो लेखक है करीम बख्श चन्ना। उनका पोइ क्वेश्चन नंबर 8 है सिंधी ॿोली में शाया थियल पहिरियों रिसालो। सिंधी ॿोली में शाया थियल पहिरियों रिसालो कहिड़ो आहे तो इन जो सही जवाब है ऑप्शन सी सरस्वती। सरस्वती जेको आहे सिंधी में जेको आहे पहिरियों शाया थियल रिसालो आहे। क्वेश्चन नंबर 9 है सिंधी ॿोली में फ़लसफ़े जे मौज़ू ते पहिरियों तबज़ात किताब सच जो फ़लसफ़ो कंहिंजो लिखियल आहे। पहिरियों जेको फ़लसफ़ो जो किताब हो उहो हो तबज़ात किताब सच जो फ़लसफ़ो कंहिंजो लिखियल हो। इन जो ऑप्शन बी जेको आहे सही जवाब आहे रशीद भट्टी जो लिखियल आहे। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 10 है किताब तहक़ीक़ जो फ़न ऐं उनजा उसूल जो लेखक आहे। किताब तहक़ीक़ जो फ़न ऐं उनजा उसूल कंहिंजो लिखियल आहे इहो आहे ऑप्शन सी डॉक्टर बलदेव मटवाणी। त इहो लिखियल आहे डॉक्टर बलदेव मटवाणी जो। ही हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। टेक केयर।